अदारे के दरमियान एक फासला नजर आ रहा है, और ये फासला इसलिए बन रहा है कि एक अदारा इस अदारा में बार बार मुदाखलत करता है। जुडिशरी का तारीख तो पूरा मुल्क के सामने है, जैसे अरशद नदीम साहब ने कोई गोल्ड का तारीख रकत की है, तो हमारा जुडिशरी ने भी जनाब स्पीकर वैसे वर्ल्ड रिकॉर्ड्स तोड़ दी। पाकिस्तान का जो जुडिशरी है वो इतना अहल, इतना कामयाब, इतना काबिल कि वो इंसाफ भी दिलवाते हैं, डैम भी बनाते हैं, और जनाब स्पीकर महंगाई का मुकाबला भी कर सकते हैं। वो तो समोसे और टमाटर की कीमत भी अदा कर सकते हैं, तय कर सकते हैं। एक इदारो बार बार पार्लियामेंट में मुदाखलत करे रहियो आहे। असांजी अदलिया अरशद नदीम वांगुरु आलमी रिकॉर्ड तोड़े छॾियो आहे। अदलिया न सिर्फ़ अदालत हलाए सघे थी पर डेम बि ठाहे सघे थी। मुल्क के आईनी बहरान ॾांहुं धिकियो पियो वञे। चइनी सूबनि में लॉ एंड ऑर्डर जी सूरतहाल ख़राब थींदी पियो वञे। अदालतूं सियासी फ़ैसिला करे रहियूं आहिनि। PTI जेको घुरियो ई न हो उहो बि उन्हनि खे मिलियो, जंहिंजी आइन में गुंजाइश न हुई। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो क़ौमी असेंबली जे इजलास खे ख़िताब। संदसि चवणु आहे त पाकिस्तान जा सियासी कारकुन बांग्लादेश जूं हालतूं गौर सां ॾिसी रहिया आहिनि। बांग्लादेश जी सूरतहाल खे ॾिसी सभिनी खे सोचणु घुरिजे त असां अवामी मसइलनि खे तरजीह ॾियणी आहे। जेवलिन थ्रो इवेंट जे फातिर गोल्ड मेडलिस्ट अरशद नदीम खे ख़राज तहसीन पेश करण ऐं आला तरीन सिविल एवॉर्ड ॾियण लाइ क़ौमी असेंबली मां ठहराव मंज़ूर। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारा ठहराव पेश कयो। ठहराव जे मतन में चयो वियो आहे त हीउ ऐवान अरशद नदीम खे ख़राज तहसीन पेश करे थो। अरशद नदीम साबित कयो त वसीलनि जी घटिताई ऐं रंडकूं रस्तो नथियूं रोके सघनि। हीउ ऐवान सिफ़ारिश करे थो त सदर आसिफ अली ज़रदारी अरशद नदीम खे सिविल एवॉर्ड सां नवाज़े। पाकिस्तान में ज़रई पैदावार में इजाफ़े लाइ तमाम घणा मौक़ा आहिनि। जदीद टेक्नोलॉजी, तहक़ीक़ ऐं तरक्की ज़रिए एक्सपोर्ट में इजाफ़ो मुमकिन आहे। पाकिस्तान में ज़रई एक्सपोर्ट में इजाफ़े जा वसी मौक़ा मौजूद आहिनि। वफ़ाक़ ऐं सूबनि खे गॾिजी ज़रई शोबे जी तरक्की ते ध्यानु ॾियणो पवंदो। ज़रई शयुनि जी वैल्यू एडिशन ते ख़ासि ध्यानु ॾियणो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो कराची में बि आलमी फूड एंड एग्रीकल्चर नुमाइश जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त बहिराड़ी वारनि इलाइक़नि में हारियुनि खे कर्ज़नि जी फराहमी सां पैदावार में इज़ाफ़ो थींदो। हर साल 1000 ग्रेजुएट्स खे ज़रई तरबियत लाइ चीन उमाणियो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी कराची यात्रा। CM हाउस आमद। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां वफ़द जी सूरत ऐं नवे खिलाई में मुलाक़ात। वफ़ाक़ ऐं सिंध जे मामलनि समेत सियासी, समाजी ऐं मुआशी इशूज़ ते ख़्यालनि जी ॾेवट। मुख़्तलिफ़ तरक़ियाती मनसूबनि ख़ासि तौर बिजली, गैस ऐं ॿियनि मसइलनि ते ॻाल्हियूं। वज़ीर आज़म जो चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत अवाम खे रिलीफ ॾियण लाइ भरपूर क़दम खणी रहिया आहियूं। वज़ीर आज़म वॾे वज़ीर खां ॿोॾि मुतासिरनि बाबति बि आगाही वरिती। सैयद मुराद अली शाह चयो त ॿोॾि मुतासिरनि जे घरनि जी अदावत जो कमु जारी आहे। परई खाते बांग्लादेशी हालतुनि ते पाकिस्तान ख़िलाफ़ भारतीय प्रोपेगेंडा खे रद्द करे छॾियो। परई खाते जी तर्जमान ममताज़ ज़ेरा बलोच जो चवणु आहे त पाकिस्तान जा बांग्लादेश सां हाकारी लाॻापा आहिनि। उमीद आहे त बांग्लादेश में जल्द हालतूं नॉर्मल थी वेंदियूं। पाकिस्तान जे हाई कमिशन बांग्लादेश जे उबूरी सरबराह जी अलबरदारी तक़रीब में शिरकत कई। अमरीकी कांग्रेस में पेश कयल भारत अमरीका दिफ़ाई सहकार बिल में दोस्त मुल्कनि खे निशानो न बणाइणु घुरिजे। उमीद आहे त अमरीकी कांग्रेस पाकिस्तान सां लाॻापा बहितर बणाइण में किरदारु अदा कंदी। दुनियाई पाकिस्तान हिकु गहरी तब्दीली खां गुज़री रहियो आहे। गज़ा में इसराइल जा ज़ुल्म जारी आहिनि। गैर यकीनी सिक्योरिटी चैलेंजेस आलमी सिक्योरिटी खे गैर यकीनी बणाए छॾियो आहे। पूरी दुनिया जा मुआशरा दबाव जो शिकार आहिनि। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर सागदार जो इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब। इलेक्शन तरमीमी एक्ट 2024 खे लाहौर हाई कोर्ट में भी चैलेंज कयो वियो। शहरीअ पारां दाख़िल दरख़्वास्त में वफ़ाक़ी हुकूमत इलेक्शन कमीशन
सदर ऐं वज़ीर आज़म खे धुर बणाए वियो। दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे ख़तमु करण लाइ इलेक्शन एक्ट में 4 तरमीमूं कयूं वयूं। तरमीमी एक्ट बहस ऐं लाॻापियल कमेटीअ जी मंज़ूरी खां सवाइ मंज़ूर कयो वियो। दरख़्वास्त जे हतमी फ़ैसिले ताईं तरमीमी एक्ट ते अमल दरामद रोकियो वञे। सिंध में अॼु खां 11 अगस्त ताईं गजगोड़ सां बरसात जो इम्कान। मौसमियात खाते मूजिब कराची, हैदराबाद, लाड़काना, जेकबाबाद, सखर, खैरपुर, थरपारकर, उमरकोट, बदीन, ठट्टे, जाम शोरो, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, सजावल, मटियारी, टंडो मोहम्मद खान ऐं टंडो अलायार ज़िलनि में बरसात पइजी सघे थी। बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात तबाही मचाए छॾी। मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 10 खां वधीक माण्हू फौत, केतिराई ज़ख़्मी, 65 घर मुकमल तबाह। हज़ारें एकड़नि ते बीठल फ़सुल पाणी पिणु तबाह थी वियो। नदी नाला भरिजी विया। ॻोठनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो कटियल। सिंधु दरिया जे पाणी वहिकरनि में तेज़ी सां इज़ाफ़े जो सिलसिलो जारी। गुडू बैराज वटि विचोले दर्जे जी ॿोॾि बरक़रार। 24 कलाकनि दौरान 15,000 क्यूसेक पाणी जी वाधि। सखर बैराज वटि नंढी ॿोॾि बरक़रार। गुडू बैराज वटि मथां वहिकिरो 3,64,180 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 3,46,4120 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बैराज वटि मथां वहिकिरो 3,01,050 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 2,73,250 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बैराज वटि मथां वहिकिरो 1,54,718 ऐं हेठां वहिकिरो 1,15,703 क्यूसेक रिकॉर्ड। मोरू दादू पुल वटि 5 ॾींहं अॻु सिंधु दरिया में ॿुॾी वियल 2 नौजवाननि मां सैयद राजा शाह जो लाश सेवण वेझो करमपुर वटां हथ अची वियो। डोकरी वेझो बट शाख मां हिकु शख़्स जो लाश ठाहियो। लाश जी सुञाणप ॻोठ दड़ावासी गुलज़ार सूमरो नाले सां थी। लखी गुलाम शाह भरिसां गुम थी वियल खाही वासी नींगर जो रज वाह मां लाश थे। 10 वरनि जो अताउल्ला चनो खाई शहर जे किरियाने दुकान ते कमु कंदो हो। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। ऐं सन वेझो नए ठहंदड़ इंडस हाईवे ते मोटरसाइकिल सां हादसो। हिकु ॼणो फौती जी सुञाणप केनशाह वासी तारिक हुसैन बुगियो नाले सां थी। हाला वेझो क़ौमी शाहरा ते तेज़ रफ़्तार मुसाफ़िर वैन जी टक्कर में नींगर चिबाट जी फौती जी सुञाणप सज्जाद मक्सी नाले सां थी। दादू वेझो इंडस हाईवे ते कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर। 2 ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल।